कंडियारो मां ख़बर ॾींदड़ कंडियारो भरिसां ॻोठ अलण कलेरी जे रहवासियुनि बिशारत कलेरी पारां बासरनि जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते हिनदाईंदे चयो त बासर माशूक मंगरियो असां सां नाइंसाफ़ियूं करे रहियो आहे। ॻोठ इमाम बख्श मंगरियो में सरे आम शराब हली रहियो आहे, जंहिं करे नंढा ॿार ऐं नौजवान नस्ल नशे जो आदी बणिजी वियो आहे। हिननि इल्ज़ाम हणंदे चयो त गुज़िरियल राति बासर माशूक मुंहिंजे पुटु ग़ुलाम मुर्तज़ा खे ज़बरदस्ती लीमन जे बाग में खणी वियो, जंहिं हिन जे पुट खे शराब पियारे ऐं मथिस तशदुद कयो। पुट बेहोशी वारी हालत में मिलियो। कंडियारो थाणे ते रिपोर्ट दाख़िल कराई है, पर पुलिस को भी तहरुक न वरतो है। इन वस वारनि खां मुतालबो कयो त बासर खिलाफ़ कदम खयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।